पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है तो समूरे मुल्क में बोर्ड वारी सूरत-हाल आहे। मुल्तान में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बोर्ड मुतासिरन खिताब कंदे चवण हुयो तो बोर्ड दौरान पीपी अगवान कारकुन मुतासिर इलाइक़नि में मौजूद आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है तो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुतासिरनि जी मदद कई वञे। मुश्किल वक्त में असां अवाम सां गॾु आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है तो मुतासिरनि जी बहाली वारे कम में वधीक तेज़ी आंदी वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है तो समूरे मुल्क में बोर्ड वारी सूरत-हाल आहे। मुल्तान में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बोर्ड मुतासिरनि खे खिताब कंदे चयो तो बोर्ड दौरान पीपी अगवान कारकुन मुतासिर इलाइक़नि में मौजूद आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है तो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुतासिरनि जी मदद कई वञे। मुश्किल वक्त में असां अवाम सां गॾु आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है तो मुतासिरनि जी बहाली वारे कम में वधीक तेज़ी आंदी वञे। ही अहम अपडेट्स अव्हांखे ॾियूं पिया तो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है तो समूरे मुल्क में बोर्ड वारी सूरत-हाल आहे। मुल्तान में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बोर्ड मुतासिरनि खे खिताब कंदे चयो तो बोर्ड दौरान पीपी अगवान कारकुन मुतासिर इलाइक़नि में मौजूद आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो तो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुतासिरनि जी मदद कई वञे। मुश्किल वक्त में असां अवाम सां गॾु आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो तो मुतासिरनि जी बहाली वारे कम में वधीक तेज़ी आंदी वञे।